अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद आउं हिन वक़्तु मौजूदु आहियां शिकारपुर जी तारीख़ी बाग़ जंहिंजो नालो आहे गणेश बाग़ शिकारपुर में जेको मेन लखीदर जे दीवान जे होटल जे साम्हूं आहे। अचो तव्हांखे अॼु गणेश बाग़ घुमायूं। अवां बि ॾिसो ऐं आउं बि आयो आहियां हिते गणेश बाग़ में। अचो तव्हांखे शिकारपुर जो दीदार वठायूं। ही गणेश बाग़ आहे। हिन बाग़ जी जेका तारीख़ आहे उहा तमामु पुराणी आहे। एतिरी पुराणी आहे जेतिरो शिकारपुर शहर पुराणो हुजे। शिकारपुर जी सूंहं, शिकारपुर जी सुञाण, तारीख़ी माॻ गणेश बाग़ जंहिंजो हिन वक़्तु थोरो नालो बि मुंहिंजे ख़्याल में तब्दील करे लियाकत पार्क रखियो वियो आहे। ऐं मौजूदु आहियां हिन वक़्तु शिकारपुर गणेश बाग़ में। ही अवां बि दीदार वठो ऐं आउं बि हिते आयो आहियां थोरो। ही ॾिसो हिन बाग़ जी जेका पहिरीं एरिया हुई उहा तमामु वॾी हुई, पर हाणे हिन खे सोढ़ो करे विया आहिनि चइनी पासनि खां। हे मां अंदरि मौजूदु आहियां पार्क में। ही पार्क आहे। ही दीवार बि बाद में ॾिनी हुई। हिन जी एरिया तमामु पोइते ताईं हुई। ऐं उन खां अलावा हे साम्हूं ही उहा पटी तव्हांखे ॾेखारियां थो जेका म्यूनिसिपल जा दुकान ठहियल आहिनि पार्क जे अंदरि। पार्क जी एरिया में पार्क जी ज़मीन में जेके म्यूनिसिपल जा हिननि दुकान ठाहे पार्क खे सोढ़ो कयो। ही उहा पटी आहे जेका तव्हांजे साम्हूं आहे। शिकारपुर शहरनि जे लाइ हिकिड़ी तफ़रीह गाह आहे जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो। तमामु ख़ूबसूरत पार्क आहे। बहितरीनु पार्क आहे। नंढड़ी आहे पर तमामु भली बहितरीनु पार्क आहे। काफ़ी सफ़ाई सुथराई बि सुहिणे नमूने मूंखे लॻे पई। ही पार्क ॾिसो, ही बहितरीनु ही वण ही तमामु क़ीमती आहे। हर मुल्क में, हर मुआशरे में, हर शहर में मुहज़्ज़ब क़ौमुनि वटि पार्क जो इंतज़ाम थियल हूंदो आहे जेका इंसान जी बुनियादी ज़रूरत पिणु आहे। त जीअं माण्हू कमे कारनि खां वांदो थी, कारोबार खां वांदो थी थोरो तफ़रीह वठण जे लाइ पाण बि ॿारनि खे बि वठी अची उन पार्क में तफ़रीह कबी आहे। ऐं इहो इंतज़ाम तक़रीबन समूरनि तरक़ी याफ़्ता मुल्कनि में मौजूदु आहे तमामु बहितरीनु नमूने। पर असां वटि शायदि इहा सहूलियत तमामु घटि आहे। हीउ शिकारपुर जो तमामु वॾो शहर आहे। हिन वॾे शहर में हिकिड़ी नंढड़ी पार्क मौजूदु आहे जिते शाम जो शहरवासी बच्चनि समेत पाण हिते थोरो तफ़रीह वठणु ईंदा आहिनि। आउं बि अॼु निकिरी आयुसि। मूं चयो त दोस्तनि खे दीदार कराइजे। शिकारपुर शहर में गणेश बाग़ जे अंदरि मां मौजूदु आहियां।
ही विच शहर में तमामु बहितरीन पार्क आहे नंढी एरिया तमामु थोरो आहे पर तमामु बहितरीन पार्क आहे जिते शहरवासी सुबुह ऐं शाम हिते वॉक जे हवाले सां बि अचनि था ऐं तफ़रीह बि वठनि था छो त शिकारपुर खे पार्क जे हवाले सां सहूलियत तमामु घटि आहे हिते पार्क तमामु घटि आहिनि जेकॾहिं आहिनि बि त उहे शिकारपुर वासी दोस्त हिते पार्क घुमण आया आहिनि उन्हनि सां थोरो हाल अहवाल कबो इंशाल्लाह। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि बाबा? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? कीअं थी लॻे तव्हांखे शिकारपुर जो जेको ही पार्क आहे गणेश बाग जिते तव्हां शायदि पहिरीं बि ईंदा हूंदव घुमण, हितां जो इंतिज़ाम हितां जी सफ़ाई सुथराई तव्हांखे कीअं थी लॻे? अच्छा, किथां आहियो तव्हां? पढ़ंदा आहियो? जी हा। ठीकु आहे। कीअं लॻो तव्हांखे पार्क जो माहौल? इंतिज़ामिया जे तरफ़ां तव्हांखे का तकलीफ़ या का घटिताई नज़र अचे या कमी महसूसु थींदी हुजे उहा तव्हां ॿुधाए सघो था? हा, अच्छा, जेको पहिरीं मज़ो हूंदो उहो न आहे। सही सही। इन हवाले सां इंतिज़ामिया खे तव्हां का दरख़्वास्त करे सघो था कि तव्हां तव्हांजी जेका डिमांड आहे मतिलबु कहिड़ी सहूलियत हुजे जेका जंहिंजी कमी आहे जंहिंजी कोताही आहे कहिड़ी सहूलियत हिते हुजणु घुरिजे पार्क जे हवाले सां जेका बुनियादी पार्क में लाज़मी तौरु जेके शयूं हूंदियूं आहिनि उहे शयूं जेकॾहिं। अच्छा, त बेंचूं तमामु घटि आहिनि माण्हुनि जे वेहण जे लाइ, वणकारी आहे तमामु थोरी आहे उहा बि, ऐं वेहण जे लाइ जेको आहे उहो बंदोबस्तु तमामु घटि थियल आहे। मूंखे बि नज़र पियो अचे त तमामु थोरे मिक़दार में परे परे का हिकु बेंच रखियल आहे माण्हुनि जे वेहण जे लाइ। इंतिज़ामिया खे असां दरख़्वास्त था कयूं त हिते वेहण जे लाइ कुझु बेंचनि जो जेको तइदादु आहे उनखे वधाइजे ऐं वणनि जी गुंजाइश आहे, वणनि जी गुंजाइश बाक़ाइदा आहे। हे ॾिसी सघो था हीउ वणु बीठो आहे ऐं हीउ काफ़ी जॻह हिते ख़ाली आहे, हिते काफ़ी वण लॻी सघनि था, काफ़ी वण, छो त वण इंसान जी ज़िंदगी आहे। जेतिरा वण वधीक हूंदा ऑक्सीजन उन मां पैदा थींदी, उन मां बहितरीनु माहौल पैदा थींदो। इन जे करे इंतिज़ामिया खे इहा गुज़ारिश कयूं था त हिते वणनि जूं चकियूं जेके आहिनि उन्हनि जो तइदादु वधाइजे त बहितरीनु माहौल थींदो ऐं माण्हुनि जे लाइ हिते जेके दोस्त घुमण अचनि था उन्हनि जे लाइ बेंचनि जो तइदादु बि थोरो वधायो वञे। ऐं मौजूदु आहियां हिन वक़्तु शिकारपुर जे पार्क गणेश पार्क में। तव्हां ॾिसी रहिया आहियो सभु ही दोस्त बि अचनि पिया मुंहिंजे ख़्याल में हिते मुलाज़िम आहिनि। अस्सलाम वालेकुम सर, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? मज़े में? ॿियो ख़ैर आहे? तव्हांजो नालो साईं? अब्दुर्रज़ाक साईं। हिते काफ़ी दोस्तनि खां मूं कमेंट्स बि वरिता आहिनि ऐं मूंखे बि नज़र पियो अचे त हिते वणनि जूं चकियूं जेके आहिनि उहे तमामु घटि आहिनि। हा, मतिलबु हे ख़ाली जॻह जेका हे ॾिसो न हितां जे साम्हूं तमामु विथी सां जेका जॻह ख़ाली आहे। अच्छा, ऐं उनखां अलावा सही सही जी जी चंपा अच्छा अच्छा, इन करे घटा विथी असांजे माना हे विथीअ में थियल आहे।
हे वण आहे ॾिसो 2 वण त मथां त नथो थिए अच्छा। नथो करे नाज़ पोइ हुन जाते जाते आहे सही सही इंतिज़ामिया जे तरफ़ां तव्हांखे जेका हिते बुनियादी सहूलियतुनि जे लाइ जेका शयुनि जी ज़रूरत आहिनि उहा अवांजी पूरी थिए थी या कुझु आहिनि? साहब जी महिरबानी आहे, शेख साहब जी महिरबानी आहे, जी जी पूरी थियनि थी। पूरी थियनि थी। अच्छा माण्हुनि जे लाइ बेंचनि जो तइदादु थोरो आहे तमामु बेंच परे परे इहा खोट मूंखे नज़र आई। बेंचां पयूं आहिनि उहो बि पयूं आहिनि, हर को जेको अचे थो दोस्त उहो खणी वञी पर करे वेहे थो। हा आहिनि बि थोरियूं, आहिनि बि थोरियूं तमामु, मां ॾिसां पियो त तमामु थोरियूं आहिनि ऐं हिननि जे तइदाद खे बि जेकॾहिं वधाइजे तव्हांजी जेकॾहिं हा इहा रिक्वेस्ट तव्हां इंतिज़ामिया खे कयो त महिरबानी थींदी CM साहब भई ॾिनियूं पियूं ठहिराइण जी जंहिं महिल आहियूं। ओके वरी महिरबानी। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे तमामु हितां जी वणी जेका सफ़ाई जे हिसाब सां बाक़ाइदे मूंखे लॻे थो हिते जेको स्टाफ आहे हिते जेको सफ़ाई जे लाइ मुक़ररु आहिनि हिते जेके माली मुक़ररु आहिनि पूरी पंहिंजी ईमानदारी सां पंहिंजा फ़र्ज़ निभाइनि पिया। हिते जेको सफ़ाई सुथराई जो माहौल आहे उहो तमामु बहितरीनु आहे। अस्सलाम वालेकुम साईं, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? मज़े में? हीअ छा पिया कयो साईं? अच्छा तव्हां मुलाज़िम आहियो, तव्हांजो नालो साईं? अब्दुल कईम शेख साहब। ही छाजो वण आहे बाबा? कोनो आहे। अच्छा 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 हिन जो मतिलबु बसि ईअं ख़ूबसूरती जे लाइ हिन जी ॿी बि का आहे ख़ासियत? वण नंढो करे रखियो आहे, ख़ूबसूरत रखियो जी कटाई कयूं त गोलो थी वञे। अच्छा हिनखे छॾींदासीं त इलाही वण थींदो आहे। जीअं असां वण करे छॾिया आहे, असां हिन पंहिंजा गेट ठाहे छॾिया साम्हूं ॾिसो। हा हे गेट ठहियल आहे बिल्कुलु। अच्छा तव्हांखे घणा साल थिया आहिनि हिते साईं ड्यूटी में? 12 साल। हाणे हिन जी जेका उमिरि आहे जेके तव्हां साम्हूं वेठा आहियूं हिन जी उमिरि केतिरी हूंदी तक़रीबन हाणे जेसि हिनखे 3 साल थिया आहिनि? 3 सालनि में माना एतिरो कदु काठ हिन कयो आहे। उन खां पोइ अञा अच्छा नंढो पार्क आहे, शहर जो पार्क आहे, वॾा बणे त मज़ो नथा कनि, अवाम में तकलीफ़ सही सही नंढड़ा रखूं था अवाम खे ख़ूबसूरत। हा एरिया तमामु थोरी आहे, नंढो पार्क आहे इन में छॾे ॾींदासीं त माना मैदान ॾेलो थी इन करे कटींदा रहंदा आहियूं जीअं ख़ूबसूरत थी। ज़बरदस्त ज़बरदस्त बहितरीनु महिरबानी। साईं ही हुयो गणेश पार्क जो माली जंहिं पंहिंजा कमेंट्स ॾिना, जंहिं हिकु वण जो तारुफ़ करायो त हीउ जेको वण आहे हीउ तमामु वॾो थिए थो ऐं हिन वण मां काफ़ी ख़ूबसूरती ऐं सुठो माहौल नज़र ईंदो आहे। ही बि असांजे साम्हूं ही जेको गेट वांगुरु ठहियलु आहे, ही गेट टाइप ही बि साॻियो वण आहे जंहिंखे कोनो चवनि था। ही हिन तरीक़े सां वधे थो, हिनखे मथे का बि डिज़ाइन जेका आहे तव्हां ॾेई सघो था। हा इहा महिरबानी कयो, इहा जे खणी वञो होॾे मुलाज़िमनि जी पघार बंदि कई। हा जे खणी वञो यूज़ उहा बि ॾेखारियो ऑनलाइन त उन में तव्हांजी बि इज़त थी। किथे आहिनि? हे म्युनिसिपल में वेठा था। अच्छा वेठा आहिनि, हितां जा मुलाज़िम आहिनि? मुलाज़िम उन्हनि खे पघार नथी मिले? 70 माण्हू जी पघार बंदि कई अथऊं NOC आहे। अच्छा इहो जो आवाज़ वठी हिन महीने खां वठी कई, हे 2 महीने जा 70 माण्हू आहिनि? 70 माण्हू आहिनि म्यूनिसिपल जा? हा रुगो हिन पार्क में या पूरे शहर जा मिलाए? पूरे शहर आहे मिलाए। अच्छा अच्छा तव्हांजी बि इज़त थींदी। बिल्कुलु 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 महिरबानी। ओके जी दोस्तो, ही मूंखे हिकिड़ी इंफॉर्मेशन मिली आहे हितां हिन पार्क जे अंदरां त शिकारपुर शहर में म्यूनिसिपल जा जेके मुलाज़िम आहिनि म्यूनिसिपल कमेटी में जेके काफ़ी
सालनि खां हिते नौकरियूं कनि पिया, उन्हनि खे काफ़ी महीननि खां वठी उन्हनि जी पघार बंदि आहे। तक़रीबन 70-75 मुलाज़िम आहिनि जेके हिन वक़्तु जेतिरी मूंखे इंफॉर्मेशन मिली आहे त हू शिकारपुर प्रेस क्लब में बुख हड़ताल ते वेठा आहिनि पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ, पंहिंजे पघार लाइ, पंहिंजी पघार हासिलु करण जे लाइ, जिन जी काफ़ी महीननि खां वठी उन्हनि जी पघार बंदि आहे। उन्हनि जे घर जो जेको आहे चुल्हो बंदि आहे। मां इंतिज़ामिया खे हिन लाइव जे मार्फत या गुज़ारिश बि कयां थो त शिकारपुर जे म्यूनिसिपल जे मुलाज़िमनि खे जिन खे हिन वक़्त ताईं पघारूं न आहिनि मिलियूं, उहे हिन वक़्तु शिकारपुर प्रेस क्लब में एहतिजाजनि वेठा आहिनि। उन्हनि जे हक़नि जी हासिलात लाइ उन्हनि खे हक़ ॾिना वञनि, उन्हनि जूं पघारूं जेका आहिनि जारी कयूं वञनि। इंशाअल्लाह जेकॾहिं टाइम मिलियो त उन्हनि सां बि हली करे तव्हांजे साम्हूं जेको आहे ॻाल्हि ॿोल कराईंदासीं। हिन वक़्तु मां मौजूदु आहियां शिकारपुर गणेश पार्क में। जी दोस्तो, हे हिन पासे ॾों हे थोरो अंदरि हली करे तव्हांखे दीदार वठाइजे त हे गणेश पार्क जेका ही आर्टिफिशियल एरिया आहे जेका पार्क जी ख़ूबसूरती जे लाइ हिते ही पत्थर रखी करे हिते तमामु सुठो हिकिड़ो सीन ठहियलु आहे। इहो अव्हांखे ॾेखारियूं था, ॾिसो। ही जेको तव्हांजे साम्हूं ही पत्थर नज़र पिया अचनि, ही पत्थर तमामु क़ीमती आहे। ही तमामु क़ीमती पत्थर आहिनि जेके हिन पार्क में ख़ूबसूरती जे लाइ रखिया विया आहिनि। ही तमामु ख़ूबसूरत पत्थर आहे। हिन जी फितरी तौर ते जेका शक्ल आहे हिन पत्थर जी उहा तव्हांखे नज़र पई अचे। हे ख़ूबसूरत पत्थर हिते फिट कया विया आहिनि। इहे तव्हांजे साम्हूं आहिनि बिल्कुलु। ऐं ही वण बि बीठो आहे। ही वण काफ़ी सारा हिते लॻल आहिनि, हेॾां बि लॻल आहिनि, पर हिते थोरो पाणी जी खोट नज़र अचे थी। हिन जाइ ते थोरो पाणी जी ऐं सफ़ाई जी खोट नज़र अचे पई, जंहिंजो अज़ालो थियणु घुरिजे। ही पाइप लाइन आहे पाणी जी, पाणी जी पाइप लाइन आहे। हाणे हलूं था पार्क जे हिकिड़े ॿिए पासे जिते ॿारनि जे लाइ झूला, इलेक्ट्रॉनिक झूला जेके बिजली ते हलंदड़ झूला आहिनि उहे रखियल आहिनि। हिन वक़्तु त बंदि आहिनि, पर ही शायदि शाम जे टाइम ही हलंदा हूंदा। हे अव्हांजे साम्हूं आहे, ही ॾिसो। ही पार्क जे अंदरि किड्स एरिया आहे। नंढड़ा ॿार जेके आहिनि हिते झूलनि ते पंहिंजो इंजॉय कंदा आहिनि। ही उहो एरिया आहे मुख़्तलिफ़ ज़बरदस्त क़िस्म जा जेके आहिनि झूला आहिनि नंढड़े ॿारनि जे लाइ। ही तव्हां ॾिसो, ही आर्टिफिशियल ऊठ आहे, आर्टिफिशियल ऊठ। हेॾां ही ॿियो आहे, हेॾां ही आहे हिकिड़ो, हे स्पोर्ट्स बाइक आहे जेका मुंहिंजे ख़्याल में हाणे रनिंग कंडीशन में न आहे, मेंटेनेंस थींदी हिन जी। ही ॿियो आहे,
ॾिसो ही पार्क जे अंदरि नंढड़े ॿारनि जे लाइ हिकिड़ो किड्स एरिया आहे जिते नंढड़ा ॿार हिते अची पंहिंजो इंजॉय कंदा आहिनि, झूला खाईंदा आहिनि। हाणे हलूं था अॻिते। हा ही टैंक बि आहे, ही 1965 वारी टैंक आहे जेका इंडिया जे जहाज़नि खे हीअं केराईंदी, ही उहा टैंक रखियल आहे। हेॾे हिन पासे वरी हे जेके आहिनि हे नंढे ॿारनि जा झूला आहिनि। हे जेके झूला जे साम्हूं आहिनि ही नंढड़ा ॿार हिते रांदि कंदा आहिनि शाम जो अची, पर हिते थोरो इंतिज़ामिया जी कोताही नज़र अचे थी त हिते छबर हुजे, हिते जेको आहे सफ़ाई सुथराई हुजे। हे मिटी आहे, मिटी में ॿारनि जा जेके आहिनि ज़ाहिर आहे खेॾण में कपिड़ा ख़राबु थींदा, हा हाल ख़राबु थींदा। हिते छबर जेका आहे उहा कान्हे ऐं इहा हुजणु घुरिजे। इहा दोस्त आहिनि। जी दोस्तो, ही अव्हांखे अॼु दीदार वठायो आहे गणेश बाग शिकारपुर जो। वरी इंशाल्लाह ॿिए दफ़े तव्हां सां लाइव हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।